जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। जय झूलेलाल दोस्तों, अॼु जे वीडियो में असां कंदासीं उल्हासनगर जो दर्शन। जेको मां लास्ट वीडियो ठाहे रही हुअमि सिंधी वापारियुनि जे मथां, उन जे लाइ मूंखे खपंदा हुआ उल्हासनगर जा कुझु मार्केटनि जा फ़ोटोज़। पर जेॾी मां गूगल ते सर्च कयो त मूंखे फ़ोटोज़ ई न पिया मिलनि सुठा जेके मां उन वीडियो में यूज़ करे सघां। त पोइ छा थियो, मां मुंहिंजी धीअ और उन सां गॾु मुंहिंजी धनो याने मुंहिंजी गाॾी, असां टई वियासीं और सॼे उल्हासनगर जो दर्शन कयोसीं और फ़ोटोज़ कढियासीं। स्पेशली मां हिन वीडियो में मार्केट्स कवर कया आहिनि। मार्केट सां गॾु मेन चौंक ऐं उन सां गॾु हितां जो फेमस खाधो जेको आहे उहे मां कवर कया आहिनि। कपिड़े बाज़ार, उन खां पोइ इलेक्ट्रॉनिक्स जी बाज़ार, मोबाइल बाज़ार, फर्नीचर जो बाज़ार, इहे सभु जेके आहिनि मेन कवर कया आहिनि मां। उन खां पोइ गोल मैदान, हितां जे खाधे जूं शयूं, फेमस दुकान जेके आहिनि उहे कवर कया आहिनि। काफ़ी शयूं मां कोशिशि कयूं आहिनि जेके मां वीडियोज़ जे टाइम ते फ़ोटोज़ कढिया उहे अपलोड कया आहिनि हिते। बट इन खां पोइ काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके अञा हिन में मां कवर न कयूं आहिनि, जीअं त असांजो जीन्स मार्केट, या इन खां पोइ गाउन बाज़ार आहे, कन्फेक्शनरी मार्केट आहे, हितां जा मंदर आहिनि। इहे मां पंहिंजे ईंदड़ वीडियो में इहे सभु शयूं जेके आहिनि कवर कंदमि। त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़ियूं शयूं मां हिननि में रहिजी वियूं आहिनि जेके मां कवर न कयूं आहिनि। त मां कोशिशि कंदसि उहे सभु मां हिकु हिकु करे पंहिंजे वीडियो में अपलोड कयां। 2 खां 3 वीडियो अञा मां अपलोड कंदमि जंहिंमें मां कोशिशि कंदसि उल्हासनगर जी हर हिकु जॻह ॾेखारियां। सिंधी ऐं वापार जो हिकु आहे अटूट नातो, सुहिणी ऐं सची हिकु ॻाल्हि आहे। अॼु असांजो उल्हासनगर वापार में जग प्रसिद्ध आहे। चाहे हुजे सोन, कपड़ो, इलेक्ट्रॉनिक्स, फर्नीचर या हुजे खाधे जो सामान, व्यापार जे हर क्षेत्र में असांजो उल्हासनगर सभ खां अॻिणो आहे। इन में व्यापारियुनि जो वॾो योगदान आहे। भले रहंदा हुजनि माण्हू उल्हासनगर खां ॿाहिरि, पर हितां जो पापड़, चिप्स, खटाइण, सिङर जी मिठाई, बटन पापड़ी, चाप छोला, हितां जो फर्नीचर, हितां जो कपिड़ो छॾे न सघनि। हितां जूं शयूं थियनि थियूं वॾनि वॾनि मॉलनि जो शान। पहुचे थो देश विदेश जे कुंड कुंड में हितां जो सामान। पोइ छो न हुजे असांखे अभिमान, इहो ई आहे असांजो सम्मान। उल्हासनगर जे वापारियुनि जो तहे दिल सां धन्यवाद जो उल्हासनगर जे वापार खे बुलंदियुनि ताईं पहुचायो थो। वधो वसो आबाद रहो, इहो ई अथव हुनर मुस्कान का जो आशीर्वाद। जय झूलेलाल। त इहे आहिनि कुझु असांजे उल्हासनगर जा फेमस मार्केट। सोनार गली, सोनार मार्केट, कपिड़े जो मार्केट, उन खां पोइ इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, मोबाइल बाज़ार, फर्नीचर बाज़ार, फेमस खाधे जूं शयूं और उन सां गॾु वरी फेमस दुकान जेके आहिनि खाधे जा, कपिड़नि जा, सभु मां इन में ॾेखारिया आहिनि। त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो कहिड़ी एरिया मां न कवर कई आहे। कमेंट ज़रूरु कजो जीअं मां ईंदड़ वीडियो में इहे ॻाल्हियूं मां ॾेखारे सघां और असांजे उल्हासनगर जी पॉज़िटिविटी ॾेखारे सघां। साॻियो ई वीडियो हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि अपलोड कयो आहे, उहो बि ज़रूरु ॾिसजो। सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधियत खे बरक़रार रखो, सिंधियत जो हथु न छॾिजो कॾहिं बि। जय झूलेलाल। और मुंहिंजी ईंदड़ वीडियोज़ जो इंतज़ारु ज़रूरु कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोज़ खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो और इंस्टाग्राम और फेसबुक ते ज़रूरु मूंखे फॉलो कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।